अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। अञा बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो ऐ ईमान वारो जॾहिं बि तव्हांजे मथां ॾुखियो वक़्तु अची वञे, जॾहिं बि तव्हांजे मथां ज़माने जूं तकलीफ़ूं अची वञनि, ज़माने जा मसइला तव्हांजे मथां घर करे वञनि, हमलो करे वठनि, अल्लाह ताला इरशाद फरमायो ॿ कम करणु तव्हांजो कमु आहे ऐं टे कम जो ज़िम्मो मां अल्लाह तबारक व तआला पाण खणी छॾियां थो। या अल्लाह ॿ कम असांखे कहिड़ा करणा? अल्लाह ताला फरमायो आहे तव्हां हिकु त निमाज़ खां मदद वठिजो, ॿियो सब्र खां मदद वठिजो, मां अल्लाह पंहिंजी मदद तव्हां सां गॾु फरमाए छॾींदुसि। इन्नल्लाह मअस्साबिरीन। अल्लाह तबारक व तआला जी मदद, अल्लाह तबारक व तआला जी मेहरबानी सब्र फरमाइण वारनि सां गॾु हूंदी आहे। अॻिते अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे वला तकूनू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात। उहे माना जेके अल्लाह जी वाट में शहीद थी विया, जेके पंहिंजा सिर कुर्बान कर, जेके पंहिंजा बच्चा ॿार कुर्बान कर, अल्लाह ताला इरशाद फरमायो उन्हनि खे मोबल हरगिज़ न चइजो, बल्कि मां अल्लाह पाण ऐलान थो फरमाया त शहीद ज़िंदा हूंदा। तोड़े जो तव्हांखे इन जो अंदाज़ो नाहे, तव्हांखे शऊर नाहे, पर उन जे बावजूद मां अल्लाह पाण सतनि आसमाननि खां ऐलान थो फरमाया त शहीद ज़िंदाबाद हूंदा। तव्हांखे शऊर नाहे, तव्हांखे इन जी सम्झ नाहे। इहा अलॻि ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजे हथनि सां पूया, तव्हां उन्हनि खे पाण उन्हनि जे मथां मिटीअ जा मन विझी आया आहियो, तोड़े जो तव्हां उन्हनि खे पाण पंहिंजे हथनि सां पूरे आया आहियो, तोड़े जो तव्हां उन्हनि खे पाण दफ़न कयो, तोड़े जो तव्हां उन्हनि खे पाण पंहिंजे पाण खां जुदा थींदे ॾिठो आहे, पर उन जे बावजूद अल्लाह ताला इरशाद फरमाए थो मां अल्लाह पाण ऐलान थो फरमाया त इन्हनि खे उन जे बावजूद मोबल न समझो, शहीद ज़िंदा हूंदा। अल्लाह जे तरफ़ां उन्हनि खे रिज़्क़ बि मिलंदो आहे, अल्लाह तबारक व तआला वटि उन्हनि जो वॾो मक़ाम आहे। अदा जेकॾहिं आम शहीद ज़िंदा आहे, अल्लाह जे वाट में शहीद थियण वारो ज़िंदा आहे, क़ुरान पाक जो फ़ैसिलो आहे अदा इमाम हुसैन दुनिया कारणी सिर कोन ॾिनो आहे, अल्लाह जी वाट में सिर ॾिनो आहे त सुहिणो इमाम बि ज़िंदाबाद। तव्हांजो छा कीदो आहे? तव्हां छा था चओ? इमाम हुसैन ज़िंदाबाद आहे या न? ॻाल्हायो यार। अलाह हिन पखे खे थोरो माले कर अलाए कंहिं फेरियोसि। तवज्जो आहे बाबा? दुआ जी ज़रूरत आहे बाबा, दुआ जी ज़रूरत आहे बाबा, करबल खे वसां अहिड़ो कम मुंहिंजो, सिर नेज़े ते धड़ करबल में क़ुरान ॿुधां अहिड़ो कम मुंहिंजो। सुभान अल्लाह चओ तो अल्लाह सब चओ दुआ जी ज़रूरत आहे बाबा, करबल खे वसां अहिड़ो कम मुंहिंजो, सिर नेज़े ते धड़ करबल में क़ुरान ॿुधां अहिड़ो कम मुंहिंजो। मां तव्हां खां
पुछां थो त तव्हां पाण फ़ैसिलो फरमायो त सुनो इमाम हुसैन ज़िंदा हुआ या इमाम हुसैन मोवला ॻाल्हाईंदा हलो तव्हां मोवल हुसैन खे था यादि कयो या ज़िंदा हुसैन खे असांजो हुसैन ज़िंदाबाद आहे हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जो ताल्लुक़ अहिड़े ख़ानदान सां आहे जंहिं ख़ानदान जी तारीफ़ हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि कंदो आहे हज़रत उमर फारूक बि कंदो आहे त हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन बि तारीफ़ ई तारीफ़ कंदो आहे मां तव्हांजी ख़िदमत में इंशा अल्लाह तबारक व तआला चंद अहिड़ियूं ॻाल्हियूं अर्ज़ करणु घुरां थो उहे अहादीस तय्यबा तव्हांजी ख़िदमत में पढ़णु घुरां थो जेके अहादीस तय्यबा उन्हनि मां इहा ॻाल्हि साबित आहे त झिड़को मुंहिंजे महबूब जे असहाबनि सबूरनि जो पंहिंजे पाण में हुयो ई कोन न को अहल बैतनि जो इख़्तिलाफ़ आहे न को अहल बैतनि सां असहाबनि जो इख़्तिलाफ़ आहे न को असहाबनि सबूरनि सां अहल बैतनि जो इख़्तिलाफ़ आहे उन्हनि जो पंहिंजे पाण में झिड़ो हुयो ई कोन हू त खीर ऐं खंड वांगुरु हिक ॿिए सां मिलियल हुया झिड़ो अलाए कंहिं मचरायो आहे अलाए कंहिं इहे ॻाल्हियूं पंहिंजे हथनि जूं हथ ठोकियूं ठाहियूं आहिनि अचो त क़ुरान पाक खां पुछूं त क़ुरान पाक छा थो फरमाए रोए ज़मीन ते सभिनी खां वधीक सचो कलाम क़ुरान आहे कहिड़ो कलाम आहे ॻाल्हाईंदा आहियो बाबा सभिनी खां सचो कलाम क़ुरान पाक आहे तो वारे कलाम में तो वारी गुफ्तगूअ में तो वारी ॻाल्हि में शक थी सघे थो शुबहो थी सघे थो उन में मिलावट थी सघे थी कंहिंजो ड्रिज थी सघे थो कंहिं माण्हूअ जो ख़ौफ़ थी सघे थो तमव थी सघे थी लालच थी सघे थी पर अल्लाह जो पाक कलाम मजीद इन खां पाक आहे मुंहिंजो अल्लाह तबारक व तआला महिरबान रब आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे क़ुरान पढ़ण ऐं सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए हक़ीक़त में गर्मी त आहे पर हाणे मुफ्ती साहब जी बि सुन्नत आहे त 2 कलाकनि में ॾोघो कोन थो मारे 2 कलाक सब्र तव्हां त ज़रूरु कंहिंखो इजाज़त वरिती हूंदी पाणी खां मनो त कोन था करे सघूं पर इंशाअल्लाह बर्दाश्त थींदो गर्मी बि आहे मां बि तव्हांजे साम्हूं वेठो आहियां ऐं तव्हां खां वधीक गर्मी मूंखे बि लॻंदी छो त मां गुफ़्तगू कयां थो ॻाल्हायां थो इन जे करे पाणी भले पीओ पर तवजो हेॾां रखो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह तबारक व तआला हिन ज़िंदगीअ खे पैदा फरमायो आहे हिन ज़िंदगीअ में अल्लाह ताला दुख बि पैदा फरमाया हिन ज़िंदगीअ में अल्लाह ताला सुख बि पैदा फरमाया या अल्लाह दुख छो पैदा फरमाए सुख छो पैदा फरमाए अल्लाह ताला इरशाद फरमायो तव्हांजे मथां ये दुख सुख इन जे करे ईंदा त अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में इन जी वज़ाहत फरमाई जीअं ख़बर पवे त तव्हां मां नेक ऐं भला अमल केरु थो करे कुरान में इहा ॻाल्हि मौजूद आहे जेका अल्लाह ताला इरशाद फरमाए कहिड़ी तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला अल्लाह ताला मौत खे पैदा फरमायो अल्लाह ताला हयात ऐं ज़िंदगीअ खे पैदा फरमायो इहो सभु कम अल्लाह ताला इन जे करे फरमायो जीअं ख़बर पवे तव्हां मां नेक अमल केरु थो करे तव्हां मां बुछड़ा अमल केरु थो करे इन जो मतिलबु आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे हिन ज़िंदगीअ में रवानो फरमायो आहे त इम्तिहान जे लाइ रवानो फरमायो आहे त रब सां सची मोहबत केरु थो करे
अल्लाह ताला जे फरमाननि ते केरु हले थो ऐं अल्लाह ताला जी नाफरमानी केरु करे थो, इन जे लाइ अल्लाह ताला जी दुख सुख तकलीफ़ूं इहे सभु अल्लाह ताला ख़लक़ियूं। ऐं अल्लाह ताला छा फरमायो, हाणे जॾहिं तव्हांजे मथां अहिड़ो दुख अची वञे, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह, ऐं ईमान वारो जॾहिं बि तव्हांजे मथां को ॾुखियो वक़्तु अची वञे त तव्हां मदद वठिजो सब्र खां, तव्हां मदद वठिजो निमाज़ खां। पोइ अल्लाह ताला फरमाए मकम जॾहिं तव्हां कंदव त इन्नल्लाह मअस्साबिरीन, पोइ अल्लाह ताला जी मदद तव्हां सां गॾु हूंदी, अल्लाह ताला जी महिरबानी तव्हां सां गॾु हूंदी। करबला जे मैदान में सोणे इमाम हुसैन इन जे मथां अमल करे ॾेखारियो, पर उहो इमाम हुसैन जंहिंजो बाबो अली आहे, जंहिंजी अमड़ ख़ातून जन्नत फातिमतु ज़हरा, जंहिं इमाम हुसैन जो वॾो भाउ इमाम हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु आहे, उहो सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जंहिंजा बचड़ा तोड़े जो 15वीं सदीअ में आहिनि, तोड़े जो इमाम हुसैन जा आहिनि, तोड़े जो इमाम हसन जा आहिनि। अॼु बि उन्हनि जूं करामतूं खुटियूं कोन आहिनि, अॼु बि उन्हनि जूं करामतूं जारी आहिनि। या ॻाल्हि ज़हन में ॿेहारजां त शहादत ज़िंदगीअ जो इख़्तिताम नाहे। ॾुखियो लफ़्ज़ कोन चयो अथमि, सवलो आहे। शहादत ज़िंदगीअ जो इख़्तिताम, चओ चओ चलो कीअं? पूरियोसीं, दफ़न कयोसीं, जुदा थी वियो, असां खां अलॻि थी वियो, पोइ न तव्हां चओ था ज़िंदगीअ जो इख़्तिताम नाहे। अदा शहादत त वॾो मक़ाम आहे, पर आम मोमिन मुस्लमान बि जॾहिं मरे थो त उहो मुंहुं छुटो वारो कमु कोन्हे, बल्कि असुल ज़िंदगी त उन क़बर खां शुरू थींदी आहे जेका अणखुट ज़िंदगी आहे, हलंदी रहंदी। जेके माण्हू ईअं सम्झनि त बाबा शहादत जेका आहे उहा शहादत शायदि ज़िंदगीअ जो इख़्तिताम आहे, इहा उन्हनि जी सोच ग़लति आहे। तव्हां बि इन ॻाल्हि जी पंहिंजी इस्लाह फरमाए छॾिजो, तव्हां बि पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि वेहारजो त जेका शहादत आहे उहा शहादत हरगिज़ ज़िंदगीअ जो इख़्तिताम नाहे। क़ुर पाक तॾहिं त फरमायो न त उन्हनि खे मुंहुं वॾो न चओ, इन जो मतिलबु आहे चेरा आहिनि, इख़्तिताम न थियो आहे। हा, इहो हिकिड़ो पीरियड आहे जेको पूरो थियो आहे, हिकिड़ो दौर आहे जेको पूरो थियो आहे, हिकिड़ो वक़्तु आहे जेको पूरो थियो आहे। पर हुन इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जा बच्चा तोड़े जो 9वीं सदी में, 11वीं में, 12वीं में, 13वीं में, 14वीं में, अॼु सूदो जेकॾहिं 15वीं सदी आहे, इमाम हसन जो बच्चो हुजे या इमाम हुसैन जो बच्चो हुजे, रब अॼु बि उन्हनि में मणिया रखी आहे त सोणे इमाम हुसैन जो अॼु मक़ाम छा हुजे। सन 1104 हिजरी, हींअर घणी आहे? 1400 ॻाल्हायो, 1445 हिजरी। सन 1104 हिजरीअ में असांजे सिंध में हिकिड़ो जवान ॼाओ, उन जी विलादत थी, ऐं उन जवान जी विलादत थी बि रमज़ान जे महीने। 1104 यम आहे, महीनो रमज़ान जो आहे, यमंदो आहे, अमड़ जो खीर न पीअंदो आहे, माउ पीउ परेशान थींदा आहिनि त बच्चे खे का तकलीफ़ आहे, बचड़ो खीर नथो पीए, उन्हनि जो वालिद गिरामी पंहिंजे मुर्शिद ॾे कही वेंदो आहे, लॻी वेंदो आहे, हली वेंदो आहे, चवंदो आहे क़िबला साईं मुंहिंजे बचड़े खे का नज़र आहे, को जिन आहे, को भूत आहे, को सबब आहे, जंहिंजे करे बचड़ो मुंहिंजो खीर नथो वठे, खीर मुंहिंजी घर वारीअ जो यानी पंहिंजी अमड़ जो नथो पीए, सबब अलाए कहिड़ो आहे। संदन मुर्शिद फरमाईंदो आहे न को जिन आहे न को भूत आहे, हे त उहो जवान आहे जेको दुनिया में आयो आहे त माण्हुनि मां भूत कढंदो, अल्लाह जो ज़िक्र उन्हनि जी ज़ुबान ते जारी कराईंदो।
हिनखे भूत कोन थियो आ न को हिनखे भूत आहे न को थींदो क़िबला को सबब कहिड़ो आ जे सबब जे करे खीर नथो पिए सदर मुर्शिद फरमाईंदो आ असुल में तुंहिंजो बचड़ो ॼाओ आ रमज़ान जे महीने में रमज़ान में उनखे रोज़ो आ शाम जो जेड़ी मल मौलवी साहब मांग ॾींदो सिज लहंदो इन बचड़े खे माउ पंहिंजो थञ ॾींदी बचड़ो रोज़ो उन थञ ते खोलींदो हे उतां खां कसम खणी आयो आ त मां रूए ज़मीन ते हिन ज़मीन ते जॾहिं कदम रखंदुसि त रोज़ो रखंदुसि अचण सां शरीयत जो पैगाम ॾिए थो उन जवान जो नालो इमामुल आरिफीन पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी आहे। मां हालांकि इहो मौज़ू न आहे पर मां जेका ॻाल्हि कई उन जे मुतालिक़ मां तव्हांखे अर्ज़ु कयो त तव्हांखे ज़हन में ॻाल्हि 1104 हिजरिया संदुन विलादत मुबारक थी आहे 12वीं सदी हिजरिया हाणे पोइते हलंदो वञ वरी 11वीं सदी वरी 10वीं सदी वरी 9वीं सदी वरी 8वीं सदी वरी 7वीं सदी वरी 6वीं सदी वरी पोइते अच वरी 5वीं सदी वरी 4वीं 3वीं ॿी पहरी वरी उन मां बाक़ी 40 साल कढ बाक़ी वञी बची 60 में वरी हिकु विझ त बचो 61 हिजरी 61 हिजरीअ में इमाम आली मक़ाम जहान मां पर्दो फरमायो आहे शहादत थी आहे पर एतिरियूं सदियूं गुज़रण खां बाद जॾहिं उहो मोहम्मद राशिद रोज़े धणी अचे थो त रोज़ो रखियो थो अचे इमाम हुसैन जी करामतूं खुटियूं कोन्हनि बचनि में अॼु ताईं हलनि पियूं पर अञा ॿी ॻाल्हि ॿुध पाण वेठा ऐं वेठे गुफ़्तगू फरमायूं ऐं पाण फरमायूं त अल्लाह जो वली उनखे रब ही मक़ाम ॾींदो आहे जेकॾहिं अल्लाह जो वली साम्हूं मंझी पई या खट पई पाण फरमायूं जेकॾहिं अल्लाह जो वली इन मंझीअ खे हुकुम फरमाए त ओ मंझी ओरे आ त उहा मंझी हलींदी आ अल्लाह जे वलीअ जे हुकुम ते हज़रत रोज़े वारे जो एतिरो फरमाइणो जेका साम्हूं मंझी पई ही उन ईअं पीर साईं ॾे हलणु शुरू करे ॾिनो जीअं जीरो जागरो इंसान हलंदो आहे हज़रत रोज़े वारनि पाण हक़ल करे पाण इरशाद फरमायो ओ माई मंझी असां अल्लाह जे वलियनि जी ॻाल्हि था कयूं असां तोखे कोन चयो आहे इहो इमाम हुसैन जो बचड़ो आहे 1104 हिजरीअ में जहान में पाण तशरीफ़ वठी 1170 में माफ़ कजो 1104 न 1104 हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जी पैदाइश आहे 1170 हिजरीअ में हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैहि जी विलादत आहे 1234 हिजरीअ में संदुन विसाल मुबारक आहे हज़रत पीर साईं रोज़े वारे जो इहो कमाल आहे इहा बरकत आहे बचो कंजो आहे करबला वारे इमाम हुसैन जो पर अदा इहो मक़ाम वॾो असांजे हिन हिंदुस्तान पाकिस्तान पुराणी जेका हाणे हिंदुस्तान त असांजो कोन्हे पर हक़ चवांव त हिंदुस्तान अॼु बि असांजो आहे वक़्तु ईंदो लाल किले ते झंडो हणंदासीं जिन माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न अचे इहे तकरीरूं रिकॉर्ड थियनि थियूं इहे दुनियादार वीचारा शायदि इन्हनि ॻाल्हियुनि खे कोई दीवाने की भड़क समझ ले त कंहिं दीवाने ऐं मजनून जी ॻाल्हि आहे त मुला काॾो वञी झंडा हणंदा मतां ज़हन में अचे अदा माण्हुनि त ईअं पिए सम्झो त ईरान सुपर पावर हो पंहिंजे ज़माने में उन ईरान खे केरु फतह कंदो उन ईरान खे उमर फारूक फतह कयो हथनि मां अहिड़ा टड़का कढाई जो अॼु ताईं मुड़ुस रड़ियूं पिया कनि